अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जे ईंदड़ नए एपिसोड में छा नैना ऐं मूसा हिकु थी वेंदा? मूसा नैना खे पाण सां गॾु वठी वञी उन सां शादी कंदो या मूसा खे नवाब खान जा माण्हू पकड़े वठंदा? छा नेक्स्ट एपिसोड में मूसा खे पुलिस गिरफ़्तार करे वठंदी? नेक्स्ट एपिसोड में हाकमज़ादी ऐं नवाब खान सां छा थींदो? छा सिजावल खान मूसा सां दुश्मनी कंदो या उन खे वरी परचाए पंहिंजो दोस्ती निभाईंदो? छा मीर खान ऐं मूसा जी वरी संगत थी वेंदी या दुश्मनी रहंदा? दोस्तों, ही सभु ॻाल्हियूं असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। उन करे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। पसंदि अचे त लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। त ड्रामा सीरियल तकरार जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदा त मूसा नैना सां मिलण नैना जे घर वेंदो आहे, पर उते नैना जा माउ पीउ मूसा खे ॾिसी वठंदा आहिनि ऐं नैना मूसा खे चवंदी आहे त मूंखे हितां खां वठी हल, ऐं तोसां शादी करण थी चाहियां ऐं नवाब खान ॾे वापसि कोन ईंदसि। मूसा पहिरियां त मना करे छॾींदो आहे, पर नैना मूसा खे तमामु घणो तंग कंदो आहे। दोस्तों, हाणे ॻाल्हि कयूं था मीर ऐं मूसा जे बारे में। त मीर ऐं मूसा जी दुश्मनी हींअर ईअं ई रहंदी। ही दोस्त थींदा, पर ड्रामा जे काफ़ी क़िस्त हलण खां पोइ, काफ़ी क़िस्तनि खां पोइ ही वञी पाण में दोस्त थींदा। नेक्स्ट एपिसोड में सिजावल खान मूसा खे परचाइण जी कोशिशि कंदो ऐं कोशिशि कंदो त आउं हाकमज़ादी जा हाल अहवाल मूसा खां वठी सघां। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदा त नवाब खान बि ॻोठ ॾांहुं मोटी ईंदो ऐं मूसा ऐं नैना जे पोयां बाहि ॿारे ॾींदो। पुलिस वरी बहावल खान जे पोयां बाहि ॿारे ॾींदो, पर ईंदड़ क़िस्त में मूसा खे पुलिस गिरफ़्तार न कंदो। दोस्तों, अॼु जे लाइ बसि एतिरो। तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाल्लाह दोस्तों।